खबर शामिल कंदासीं दादू खां सखी सरदार चाराणी दादू ज़िले में ॾोहारियुनि खिलाफ़ ऑपरेशन जारी। मेड़ बी सेक्शन पुलिस घाड़ी लिंक रोड ते पुलिस ऐं फ़ौरन में मुबैना मुक़ाबिलो। फायरिंग में हिकु फ़ौरू ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार, ॿ फ़ौरू फ़रार थी विया। गिरफ़्तार ॾोहारी रहमतुल्लाह उर्फ़ कालू ख़ुश्क जे कब्ज़े मां हिकु पिस्टल, गोलियूं ऐं मैगज़ीन हथ। SSP इरफान समूह मूजिबि गिरफ़्तार फ़ौरू सज़ा याफ़्ता आदि ॾोहारी आहे, जेको मेड़ समेत ॿियनि इलाइक़नि में मोटरसाइकिल स्नीचिंग, चोरी, धाड़े ऐं पुलिस मुक़ाबलनि जी वारदातुनि में मुलविस आहे। संदसि मथां ज़िले जे मुख़्तलिफ़ थाणनि ते संगीन ॾोहनि जा 17 केस दाख़िल आहिनि। ऐं दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट जे जज नदीम बदर काज़ी जी अदालत क़त्ल केस जे जवाबदार साहब खोसो खे ॾोह साबित थियण ते फाई जी सज़ा ऐं 3 लख रुपया ॾंड जो फ़ैसिलो ॿुधाए छॾियो। जवाबदार साहब खोसो 6 साल अॻु संदसि सौट बख़्त खोसो खे ज़मीन जे तकरार तां क़तल कयो हो।